बिटशा मामा खे ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल न्यू सईदाबाद में 16 डिसंबर 2014 जे आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीद मासूम बचड़नि जी यादि में हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। इन मौक़े ते हेड मास्टर शमशुद्दीन चन्ना, काज़ी शाहिद इमदादुल्ला रिंद, अब्बास अली शाह, सैफुल्ला मेमण समेत केतिरनि शागिर्दनि तकरीरूं कयूं आहिनि। वाक़िए जे शागिर्दनि खे भेटा ॾियण लाइ शागिर्दनि गीत पेश कया, जॾहिं त पाकिस्तान एक्शन सर्विस मैन सिविल सोसाइटी APS मटियारी जे साबिक़ा कर्नल ज़ुल्फ़कार मेमण, इस्माइल मेमण, हाजी रमज़ान राहो, खमीसो ख़ान, शाहिद शाह समेत रिटायर ऐं हाज़िर सर्विस फ़ौजियुनि शिरकत कई आहे। आख़िर में स्कूल जे सवें शागिर्दनि, उस्तादनि आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी खेनि सलाम पेश कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।